नमस्ते, मां छाया मेंगानी ता सभिनी जो सिंधी टेलीविजन ते स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठो। अॼु मां तव्हांखे पिताई गजरू साई थूम में ठाहिण सेखारींदीमांव। उन जे लाइ घुर्बल शयूं आहिनि: तेल, पिताई गजरू, टमाटा, हैड, ॻाढ़ो मिर्च, लूण, साई थूम ऐं साओ मिर्च। सभिनी खां पहिरों तेल गरम करण रखंदासीं। 2 चमचा तेल विझंदासीं। तेल गरम थिए पोइ हिन में साई थूम विझंदासीं। साई थूम ताज़ी हुजे त जाम टेस्टी लॻंदव। साओ मिर्च, वो गजरुनि जी असां सन्ही कटिंग करे रखी आहे उहा विझंदासीं। ऐं लूण स्वाद अनुसार। इन सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं लूण सभिनी गजरुनि खे लॻी वञे। लूण लॻी वियो, हिनखे 2 मिंट जे लाइ ढक ॾेई रखंदासीं, छो जो हिन गजरुनि खे चङी तरह लूण लॻी वञे। गजरू मिठियूं थींदियूं आहिनि न, इन जे करे हिनखे लूण ॾेई करे 2 मिंट ढक ॾेई रखंदासीं। ॿिया मसाला पोइ विझंदासीं। गजरुनि खे बि लूण लॻी वियो ऐं हाणे हिन जी जेकी मिठास आहे उहा बि घटिजी वई हूंदी ऐं गजरू बि सिझी वई हूंदियूं। हाणे हिन में टमाटो विझंदासीं। हैड स्वाद अनुसार, ॻाढ़ो मिर्च 1/4 चमचो, घुमाए करे चङी तरह भुञंदासीं भाॼीअ खे। बराबर मिक्स थी वई आहे। हाणे हिनखे ढक ॾेई करे टमाटो मिर्च मसाला जे चङी तरह सिझी वञनि त हिनखे ढक ॾेई रखंदासीं ऐं पोइ वरी मथां ॿी थोरी थूम विझंदासीं। हिनखे ढक ॾेई रखंदासीं। ॾिसूं भाॼी तयार त थी वई आहे। खुशबू त जाम मस्त पई अचेव। साई थूम जी त टेस्ट ई अलॻि आहे। हुन सां गजरियूं, साई थूम, मिर्च मसाला सभु विझो त मस्त। ऐं गजर खाइण त जाम सुठी आहे। केरु कची नथो खाए त हीअं भाॼी ठाहे खाईंदा त जाम मस्त टेस्टी बि लॻंदव ऐं ताज़ी थूम जी बि टेस्ट ईंदव। त हिन सां गजर खाइण सां ताक़त बि वधंदी आहे, खून वधंदो आहे। त हिन जे करे तव्हां इहा भाॼी ज़रूरु घर में ठाहे ॾिसिजो। तैयार आहे पिताई गजरू साई थूम में।